अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। दाबेची ऐं उन जे भरपास वारे इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो। पीरसनि खे ॾाढे विधो। पीरसनि जूं दाऊं फौरी तौर ते कुता मार मुहिम शुरू करण जी घुर कई। ख़बर मूजिबि दाबेची जे भरपासे वारे इलाइक़नि शेख अब्दुल मजीद सिंधी कॉलोनी, बिलाल नगर, मॉडल टाउन, नई आबादी, ग़रीबाद मार्केट, दाबेची शहर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो। गुज़िरियल पीरसन कादिर जांवरी खे कुते ॾाढे विधो। इन खां पहिरीं मासूम नींगर सखियाबा जतोई खे कुते पिणु ॾाढियो हो। इन मौक़े ते पीरसन कादिर जांवरी दाबेची प्रेस क्लब में साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त रोलू कुतनि जो आज़ार सबबि असीं सख़्तु अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया आहियूं। DC ठठो खां घुर कंदे चयो त फौरी तौर ते कुता मार मुहिम शुरू करे वधीक अज़ाब खां बचायो वञे। शेख अब्दुल मजीद सिंधी कॉलोनी जुमे जे ॾींहुं शाम जो 3 बजे मूंखे कुते कटियो आहे। खाधो आहे, कटियो न पर खाधो आहे। हिते शहर में गंदगियूं ॿियो टियों का ॻाल्हि ई कान्हे का। कुता ईअं घुमंदा था वञनि, 2-3 ॿारनि खे बि खाधो अथनि। पोइ हाणे ख़बर न आहे, थाणे वारनि खे विया त उहे बि चवनि था त बाबा असांखे रिपोर्ट अचे, प्रेस क्लब ते अचे पातां हुजे। इहो असांजो अर्ज़ु आहे, जेकर को कुझु थिए हिननि जे लाइ। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह, TN न्यूज़, दाबेची।